सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम। इन्न अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त, रहबरे शरीयत, ज़ीनते अहले सुन्नत, हज़रत क़िबला मियाँ साईं मंजूर अहमद दामत बरकातुहुल आलिया, शेखुल हदीस हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती ग़ुलाम रसूल कासिमी ज़ीद मजदहू, स्टेज ते जलवगर जलीलुल कदर उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, अज आऊं पंहिंजी खुश नसीबी समझां थो जो हिन ऐवान ते हिन पिंडाल में हिन खाकसार नाचीज़ के हाज़िरी जो मौक़ो मिलियो आहे। उशाकाने रसूल जी जमायत आहे, जंजो कायद, जंजो सरवान, जंजो अगवान, मशहूरिन वारो सरदार जेको काफ़िले इश्क जो हुद्दी ख़ान हुयो, जंहिं पूरे मुल्क के इश्क रसूल के रंग में रंगे छड़ियो। सोने मशहूरिन वारे सरदार जी उहा नूरानी सूरत, नूरानी सीरत, सदन गुफ्तगू, सदन तसनीफ, सदन तालीफ सिंध के बच्चे बच्चे जे कल्ब ऐं बातिन में अज ताईं बि उहा मुर्तसिमा जेको पाण सिंध वारनि खे सोने नबी जे अदब ऐं इश्क जो सबक सेखारे पियो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह दा वली, खुदा दा दोस्त, मुस्लिह उम्मत हुंदा आहिनि। इहा बाज़ औलिया में बतौर ख़ास उन्हनि खे मदीने वारे मीर जी ड्यूटी मिलंदी आहे। माण्हुनि जे अक़ीदनि जो इस्लाह, माण्हुनि जे अमाल जो इस्लाह, माण्हुनि जे ज़ाहिर जो इस्लाह, माण्हुनि जे बातिन जो इस्लाह करणु हर कंहिंजी जुर्रत न हूंदी आहे, हर कंहिं में हिम्मत न हूंदी आहे, हर कंहिं वटि उहा सलाहियत न हूंदी आहे। इहा सलाहियत अगर अल्लाह ताला असरे हाज़िर ऐं माज़ी करीब में अल्लाह ताला इहा सलाहियत ॾिनी त दरबार आलिया मशहूरी शरीफ जे सजादा नशीननि खे ऐं मुअस्सिसे आला खे अल्लाह ताला इहो कमाल अता फरमाए। हींअर गाॾी में ईंदे हिकिड़ा ॿ टे शेर जा लफ़्ज़ लिखिया अथमि, दिलि चवे थी अवल तव्हांखे उहे ॿुधाए। जेका आयत मूं पढ़ी आहे इन जो तर्जुमो करण खां अॻु में उन बारे में कुझु मदीने वारे साईं जी सिफ़त ऐं सना बयान करण खां अॻु में जेको मूं शेर रस्ते में हींअर ठाहियो आहे सो ॿुधणु चाहींदव? तव्हां ॻाल्हायो ईअं था ॼण ज़बान भरे छॾे आया आहियो। जवाबु ॾियो, जंहिंखे अलाह ज़बान ॾिनी आहे सो चवे सुभान अल्लाह, हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। हाणे मां मातमी में वञी ईअं चवां त मशहूरी शरीफ ते सुभान अल्लाह बि न पिया चवनि, दिलि खोले चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, मोहब्बत सां मिली चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। तुझे फैज़ जा हर नारा सरदार मशहूर वारा, दिल ठरी हले न। तुझे फैज़ जा हर नारा सरदार मशहूर वारा, तुझा आशिक सब जग सारा पिरी तोखे पारता, पिरी तोखे पारता, फकीरन जी पिरी तोखे
पार तया साईं तोखे पार तया वहे फैज़ संदीत वादी वहे फैज़ संदीत वादी तुझी दायम दायम गादी पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया ओ सरदार मशहूर वारा तुझे फैज़ जा हर हंध नारा ओ लख दिलनू में तू जारे है लख दिलनू में तू जारे में इश्क अदब तू सिखारे पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया साईं तोखे पार तया हुयो तो तेरा रब्बानी हुयो तो तेरा रब्बानी तुझी जारी करामत कानी यह करामता हीअर ॾिसंदो आहियां मेलण ते माण्हू ई माण्हू हुया वरी साईं क़िबला वठी विया हेॾे अंदर त अंदर औरतुनि जा बि राज वेठा पिया आहिनि अरे हे अल्लाह जे वलीअ जी कशिशा सयजअल लहुम रहमान वुद्दा अल्लाह दिलनि में मोहब्बत पैदा कंदो आहे कशा कशा गर्मी आहे काढ़ो आहे अंदर न्याणियूं वेठियूं आहिनि थियूं गर्मी में पंहिंजे हथनि सां पाण खे हवा थियूं वञनि पर मोटण वारी नालो नथियूं वठनि ही मोहब्बत अमशरनि वारे सरदार ओ हुयो तो तेरा रब्बानी तुझी जारी करामत कानी पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया तू परवर पाक जो प्यारो तू परवर पाक जो प्यारो तो सा राज़ी मदीने वारो तो सा राज़ी मदीने वारो पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया तू परवर पाक जो प्यारो तो सा राज़ी मदीने वारो पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया तुझी गादी अॼु बि आबाद तुझी गादी अॼु बि आबाद साईं शफी मोहम्मद जिंदाबाद साईं मंज़ूर अहमद जिंदाबाद पिरी तोखे पार तया पिरी तोखे पार तया तुझी नूर भरी दरबारा जे अंदर वारी दीद हुजई जे कश्फ वारी नज़र हुजई जे फ़रासत मोमिनाना हुजई त अॼु बि सोने जे दर ते वञी ॾिस ख़ुदा जो कसम नूर वसी रहियो आहे ऐं इहो नूर क़यामत ताईं वसंदो ई रहंदो तुझी नूर भरी दरबारा आयो करमुल्लाह खे करारा पिरी तोखे पार तया पिरी
तुझे फैज़ जा हर नारा सरदार मशहूर वारा प्रीतो के पारता हिकिड़ो भेरो तमामु गॾिजी चओ प्रीतो के हथ लोॾे लोॾे चओ प्रीतो के पारता प्रीतो के कुंज फैज़ जा हर नारा सरदार मशहूर वारा प्रीतो के पारता जो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जे पाक कुरान मां हिकड़ी नंढी आयत तिलावत कयो लफ्ज़ थोड़ा माना घणी अज़मत वडी रब पंहिंजे हबीब सां मुखातिबा वल सौफा युतीका रब्बुका फतरदा अलबत जल्द अता कंदो तोखे रब तुंहिंजो ॾींदो तोखे रब तुंहिंजो इनायत कंदो तोखे रब तुंहिंजो फतरदा एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे ओ मुंहिंजा सोना हबीब ओ मदीने वारा मां रब जो तोसां वाइदो आहे अन करीब जल्दी मां रब तोखे अता कंदुसि मौला केतिरो अता कंदे छा अता कंदे कीअं अता कंदे रब फरमायो फतरदा ॾियण जा अंदाज़ जुदा हूंदा आहिनि काशे गणे ॾिबी आहे काशे तोरे ॾिबी आहे काशे कच्छे ॾिबी आहे काशे मापे ॾिबी आहे ॾियण जा अंदाज़ जुदा वरी वट साहिमियूं ताराज़ियूं बि जुदा सोन जी ताराज़ी जुदा साईं अन तोरण वारी उहा वट उहे देड़ा उहे जुदा हर शइ जे ॾियण जा अंदाज़ जुदा हूंदा आहिनि रब फरमाए थो हबीब तोखे ॾींदुसि हिकिड़ो ॾिनो थमे ॿियो ॾियां थो ॿियो अञा बि ॾींदुसि जेको ॾिनुमि सो इन्ना आतैना कल कौसर हबीब असां तोखे खैर कसीर ॾेई छॾियो आहे खैर कसीर कौसर परवदन नौफल कसरत मुबालगे जी माना में ईंदो आहे उहा शइ जेका ॻणे न सघिजे रब फरमायो हबीब तोखे जो कुझु ॾिनुमि सो कौसर उम्मत ॾिनई एतिरी जो गाना टेगा असहाबी ॾिनई एतिरा जो गाना टेखा खणा हुजूर के अहल बैत ॾिनई गाना टेखा खणा हुजूर के मोजज़ा मिलिया ॾिण पखा खणा शुमार करण खां खणा हुजूर के जमाल मिलियो कमाल मिलियो ज़ाहिर जूं खूबियूं बातिन जूं खूबियूं ॻाल्हाए त ॻाल्हाइण बेमिसाल मदीने वारो हले त हलण बेमिसाल निहारे त मुंहिंजे आका जो निहारण बेमिसाल ॾिसण जे लाइ त तूं बि ॾिसी थो मां बि ॾिसां थो इंसान हर को ॾिसे थो पर मुस्तफ़ा जो ॾिसण बेमिसाल कीअं जीअं वेठो वारे खे ॾिसण तीअं परे वारे खे ॾिसण मदीने वारे मीर जे ॾिसण जो पावर को मदीने में अचे मवाजा ते अचे उन खे त ॾिसण पर को दरबार मशहूरी शरीफ में पट ते वेठो आहे मुस्तफ़ा रोज़े अतर मां उन खे बि ॾिसण हुजूर इंसान के ॾिसण इहे जिन्ननि खे ॾिसण इहे मलाइकनि खे ॾिसण
साईं दे ॾिसण जो पावर ॾिसण जो कमाल मुस्तफा जे साम्हूं गुलाम वेठा आहिनि उन्हनि खे ॾिसनि था पर मौत जे मैदान में मदीने खां 100 किलोमीटर परे जंग मौत जो मैदान तलवार झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में साईं फरमाईंदा हींअर झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में अब्दुल्ला शहीद थियो ज़मीन ते किरियो हुजूर वेठा मदीने में जंग मौत में शहीद थियण वारे अब्दुल्ला बिन रवाहा जो उन शहादत जो मंजर ॿुधाइनि था पिया झंडो हींअर जाफर तैयार जे हथ में मुस्तफा जो सौट अलीअ जो बिरादर मौला अली शेर जली जो बिरादर साईं फरमायो त हींअर झंडो अब्दुल्ला बिन हींअर झंडो जाफर तैयार जे हथ में साईं फरमायो जाफर शहीद थियो जाफर ज़मीन ते किरियो साईं फरमाईंदा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जाफर शहीद थियो साईं फरमाईंदा जाफर जो रूह हाणे उॾाणो जाफर जो रूह उॾाणो जाफर तैयार जो रूह जन्नत में पहुतो बेहिश्त में मलाइकनि सां गॾु फरिश्तनि सां गॾु जन्नत में सब्ज़ परिंदे जी सूरत में जाफर जो रूह मलाइकनि सां गॾु उॾरी रहियो हुजूर वेठा मदीने में हिन हेॾो मौत जो नज़ारो ॿुधाइनि था होॾो जन्नत में 7 आसमाननि खां मथे जाफर जे रूह खे बि ॾिसनि था जलसे वारा हज़ारे वेठा आहियो मूंखे त ॿुधायो मुंहिंजो रूह तव्हांखे नज़र अचे थो ॻाल्हायो इएं जाॻणो रूह ॾिसो था वेठा जवाब ॾियो मुंहिंजो रूह नज़र अचे थो भला मूं में रूह आहे या न आहे उतो मातरी को हली आयो रूह आहे तॾहिं त आयो आहियां न रूह आहे तॾहिं त जिस्म ज़िंदा पर रूह तव्हां नथा ॾिसो मुंहिंजे अंदर में यकीन आहे तव्हांखे रूह आहे पर नज़र नथो अचे भला मलाइक ॾिठा अथव मुझे कुल्हनि ते किरामन कातिबीन वेठा आहिनि तव्हांजे कुल्हनि ते मलाइक वेठा आहिनि तव्हां मलाइक ॾिसो था नथा नज़र अचनि छो त तुंहिंजी दीद ॿी आहे मदीने वारे जी दीद ॿी आहे तूं ॾिसी कुल्हनि वारा मलाइक नज़र न अचनि तोखे तुंहिंजो रूह नज़र न अचे पंहिंजी घर वारी जो रूह तोखे नज़र न अचे मुस्तफा निहारे त जन्नत में जाफर जो रूह पंहिंजे अखियुनि सां हुजूर ॾिसनि पर जाफर जो रूह जन्नत में मलाइकनि सां गॾु उॾरे थो यतीरु मलाइक फरिश्तनि सां गॾु परवास थो करे पियो वेठा मदीने में हिन ऐं जाफर तैयार सोने जे रूह खे जन्नत में मलाइकनि सां गॾु उॾरंदे सुभान अल्लाह तूं असां फरिश्ता कुल्हनि वारा न ॾिसूं पर क़ुरान थो फरमाए वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श ओ मुंहिंजा महबूब अर्श जे चौधारी जेके मलाइक तवाफ था कनि तूं उन्हनि फरिश्तनि खे बि ॾिसी थो आहे न मुस्तफा जे दीन जो पावर ये नेमतूं ॾिनई जिस्मानी कमाल रूहानी कमाल हलने जिते ज़मीन ते कदम रखने त ज़मीन वैरान आबाद थी वञे जिस्म मां पसीनो पाक निकिरे त मुश्क जहिड़ी ख़ुशबू हाय हाय हिकिड़ी सहाबियाणी आई या रसूल अल्लाह असांजे कबीले वारनि जो रवाज आहे नियाणियुनि खे ॾाज में अतुर ॾींदा आहिनि मां ग़रीब आहियां अतुर किथां ख़रीद कयां या रसूल अल्लाह तव्हां पंहिंजे पथर जा ॿ टे कतरा ॾियो त मां नियाणीअ खे ॾाज में अतुर करे ॾियां साईं फरमाए शीशी खणी आ गर्मी हुई काढ़ो हुयो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसीरल इरक हुजूर जन के पत्थर खणो ईंदो हुयो साईं जन हीअं कयो पत्थर मुबारक रोड़े टेपा टे टेपा उन्हें माई के शीशी में विझी ॾिनुमि माई बंदि करे पंहिंजी न्याणी खे ॾाज में ॾिनो उहा शीशी
घर वई सोहे जन जे घर वई जने खुशबू सिंधण जी जरूरत पवे उन शीशे जो ही ढक्कन लाए त कमरो खुशबूदार वरांडो खुशबूदार अंगणो खुशबूदार घर खुशबूदार मालो पाड़ो खुशबूदार ये जो हवा लगे त सजो कोठ खुशबूदार उन घर जो नालो रखियो बैतुल मुतय्यबीन खुशबू वारन जो घर मुले जे घर में खुशबू ईंदी हुंदी भाई पे मुकुदी आने भाई पे मुकुदी आने बदी ने करे बेचे ना त साल पासे में ध्यान दे न भागा ढूंढ लेनी थप खई थी वने हिन जे बदन मां पखर निकरे बदबू मुस्तफा के पाक पसीने मां खुशबू सुरहाने पर मदीने जी जेका मिट्टी आ ना मदीने की जेका खाक आ न जिते सरकार जा कदम लगा है खुदा जो कसम आ इमाम समूदी ने लिखियो आ पर इश्क वार न अज पूरे जो वनी तजुर्बो कयो आ मदीने की मिट्टी ते जने मन बारिश वसंदी आ कतरा मींह जा मदीने की मिट्टी ते पवंदा आहिनि एकड़ा तो रोड ठया पिया फर्श बदा पिया ने निगाह न तो क्या पहाड़ी ते वनो बागन में वनो जिते ओरिजिनल मिट्टी पाक मदीने शरीफ जी उन मिट्टी पाक पे जड़ी मला मींह जा कतरा पवंदा आहिनि उन मिट्टी मां एड़ी खुशबू निकरंदी आ जेका अतर में खुश्क में मुश्क में अंबर में सेंट में परफ्यूम में वा खुशबू ना है जेका मदीने दी मिट्टी में खुशबू तो मुझे लजपाल नबी दे कदमन सा ये मिट्टी लगी आ सुभान अल्लाह मुझा दोस्तों सुने हबीब मदीने वाले साईं खे रबयो कमाल दिनो जो सुने नबी जो लम यकुन शख्स हिल करीमत सिल्लुन फी शम्सिन वला कमर सिच जो सहाओ हुजे चंद्र जी चांडो की हुजे बत्ती बिजली परे पर मुस्तफा दे बदन जो पाछो न हुयो नचे में सुभान अल्लाह बदन जो सायो हजारे मानू बैठा है इन जलसे जे अंदर लखे मानू गड थियने पर एकड़ो मानू देखायो सजो लालकानो घुमो सजी सिंध पाकिस्तान घुमो पूरी दुनिया अरब आजम घुमो एकड़ो मानू बिना पाछे वारो नजर नहीं दुआ या साथ मुझे दिल पर मोहम्मद करीम मदीना सुने जो पाछो रहो छो बेमिसाल जी बेमिसाल बुधायो मदीने वाले साईं जो सायो छो न हो हिकड़ी तो याद आला तो मता को मुझे महबूब दे पाछे ते पैर जे अल्लाह के या गाल न कदे ये थींदो आ जो इन सब मानू पाण में गड़जी बिहन बिन जा पाछा पाण में जम थी वींदा है कयो जणो हिकड़ो पाछो नजर ईंदो आ अल्लाह के इहा गाल न वणी मुझे मुस्तफा जे पाछे सा को पाछो हिक जणो मिले मुस्तफा बेमिसाल बेमिसला इन जे पाछे जणो के जो पाछो रब के कबूल ना है कदे हिय थींदो आ जो इंसान हलंदो आ कदे नापाक जमीन जमीन ते पाछो पवंदो आ केतु जमीन पाक न हुजे उन ते का शय हायल हुजे त पाछो उन का भी गुजरी वेंदो आ अल्लाह के या गाल न वणी त पाक नबी जो पाछो के नापाक शय ते कीअं पवे इन जे करे मुझे लजपाल जो रब पाछो ही नकल कयो सुबह जो सिजु बरंदो आ न पाछो डिगो हूंदो आ सुबह जो ओभर में सिजु बरंदो पाछो लहरे हूंदो फिको हूंदो तवील हूंदो सिजु मथे चढ़ंदो वेंदो पाछो घटबो वेंदो आए पाछो घटबो वेंदो इहो सिज जो लहण उभरण पाछे खे वधाईंदो आ घटाईंदो आ रब के इहा ॻाल्हि न वणी मुंहिंजे मुस्तफा जे पाछे खे केरु घटाए केरु वधाए
जेकॾहिं पाछो माण्हू ते पइजी वेंदो आहे असांजो ईमान आहे त जंहिं ते मुर्शिद जो पाछो पवे उहो बि भाग वारो आहे करे न मुर्शिद जो पाछो केते पइजी वञे पुराना फकीर किबला सरदार मशहूर वारे साईं जा पुराना फकीर उन्हनि खे ॾिसो जन ते पिणीअ जो पाछो पियो उन्हनि जा रंग ढंग सूरत सीरत उन्हनि में तव्हांखे मुंहं में मया ऐं नूर नज़र ईंदो अल्लाह जे वलीअ जो पाछो जंहिं पवे उहो बि ख़ुशनसीब आहे ऐं मदीने वारे जो पाछो त पोइ हुजे हा न ऐं जेके ते पाछो पवे उन ते दोज़ख हुई हराम थी वञे पासे में बीहंदो हूंदो न कुरान फरमाए थो तब्बत यदा अबी लहब व तब बर्बादी में आ पूरी सूरत उन जे मुसम्मत में नथी आ एड़ो को माण्हू हुजूर जे पासे में बीहे हुजूर जो पाछो उन ते पवे ऐं उहो वरी दोज़ख ॾे वञे रब खे इहा ॻाल्हि न वणी तॾहिं मुस्तफा जो रब पाछो ई न कयो पूछो हजरत पीर मेहर शाह का तो मदीने वाले साईं जो शान छा कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे अली इथे जानियो बोलण दी दसा गले की खजीने दी सारी दुनिया रात मदीने मदीने वाले साईं के रब ये जिस्मानी कमालात दिना रब फरमा भला सौ भयो थी हे त दिनो मां आ तो इना कल कासर इहो तो के दे छडियो तम पर अञा भी दींदो हाय हाय एड़ो नहीं जो ॾिसने त ॾिसण पे मिसाल जेकरे समाअत मदीने वाले साईं जी त ॿुधण बि हां तू जेकॾहिं हिते दरबार मशहूरी शरीफ में वेही चपन मजा अचणी अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह साईं फरमायो त अस्मा सलात आल मोहब्बत वारे जे चपन जा सलातूं ऐं सलाम मां रोज़े पाक में ख़ुदि ॿुधा जेकॾहिं मदीने वाले साईं जो इल्म कमाल इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात विसाल का पोद मुझे नबी जो इल्म ई आगे ज़ाहिरी जिंदगी में हुई जेकरे हितों को मानो सिकमा सट करे इश्क मा आह करे दर्द मा दाह करे खुदा जाने तो इन दी आह गुंबद खदरा में पहुंची हुंदिया जे सिखणो थई इश्क तो सजण हुजूर के पुकारन सिखणो त शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हजरत मशहूर वाले सरदार का कुछ कहीं मदीने वाले के सल्ला कबाई अजाल मजा आधार मिठा अधाया जिस जी वो चिंगार मिठा अजाल मजा ओ छपर की में चलो गोली पे की गयो सच्चा सैयद ही सकुदर दे सजो ओ पिरी पिर तों पखा अचियो राम जो ही उधर जो कुतो नगर धार मिठा अजाल मजा आधार मिठा अजाल मजा आधार मिठा ओ गया जिस जी ओ चिंगार मिठा अजाल मजा ओ जेके वसंदी
सिके साह मुझो नाले अल्लाह मिठा बेवाह बिनी नवसारे मिठा जाल मजा अज पे सुनो हबीब सजड़ा बुथे तो ताह मरनाए तो पर को सजड़ वारो हुजे को दर्द दी दाह करण वारो हुजे हितों वारी आह मदीने में गुंबद खजरा में पहुंची सैयद हसन रसूल नुमा रसूल ॾेखारींदड़ मदीने वारे जी ज़ियारत कराईंदड़ इन वलीअ खे इहो पावर हो जो जंहिंखे नज़रे करम कंदो उनखे मदीने वारे जो दीदार थी वेंदो ऐं सिंध में इहा ख़ूबी सरदार मशहूरी वारे साईं खे मिलियल हुई जिते नज़र कंदा उनखे मदीने जो दीदार कराईंदा घर वारी संदन घर वारी बीबी साहबा अर्ज़ कयो साईं राजन खे ज़ियारतूं करायूं अथव मां भी तव्हांजी खिदमत गुज़ार आहियां मूंखे भी तड़पा तलबा दीदार जी मूंखे भी महबूब जो दीदार खपे साईं फरमाए दीदार कंदी है हां साईं शौक़ आहे साईं फरमाए रात तोखे दीदार थींदो रात थी माई साहबा इंतजार कयो निंड पई सुती पर ज़ियारत न थी सुबुह जो अर्ज़ कई साईं मूंखे त ज़ियारत न थी साईं फरमाए ईअं महबूब जो दीदार थींदो तू कुछ तैयारी करी हां लटा कपड़ा पाई हां सर जेवर सिंगार करी हां ये दीदार थींदो बीबी साहबा छा कयो जो नवा कपड़ा पातई हार सिंगार कई पाण खे इने सिंगारियो जे कुआर के सिंगार गोवा बुजुर्ग ॾिठो त हाणे ही पाण खे सिंगारे वेठी आहे संदस साले के बीबी साहब जे भाउ खे सॾु कई हाणे हे तुंहिंजी वारी भेण जा कम ॾिस मां त पोड़ो अची डाली त ही कहिड़ा ॾी शौक़ कंदी वञे भाउ खे पुछंदी हे छा ॻाल्हि आहे हे नवा कपिड़ा चई अॼु यार मिलंदो हुन भाउ वरी को ॿियो मक़सद सम्झो चई त तुंहिंजो मुड़ुस अल्लाह वारो तूं वरी यार थी करी तूं वरी नवा कपिड़ा थी पाई भाउ जे भेण खे मारियो थक हयई मारे मारे बेहाल करे हलियो वियो हाणे बीबी साहबा अचे रोअण शुरू कयो जे मुंहिंजो ॿियो त को यार कोन्हे मुंहिंजो को दिलदार कोन्हे मूं त तयारी पई कई मदीने वारे साईं जी ज़ियारत जे लाइ ईअं रोई करे सॻड़ो करणु शुरू कई छप्पर क़ीम छॾियो गोली पंहिंजी कढियो सच्चा सैयद ई सकुदर ते सॼो फिरी फिर तुम खा अची और इहो तरह जो कुतो न कर धार मिठा जाल मजा ओ हथ में आए बघड़ा वतन की अमड़ा साईं हजरत कासिम हथ में आए बघड़ा वतन की अमड़ा साईं हजरत कासिम के जहली कंदुकियां खड़ा पंजा फाल दिसी है हथड़ा बड़ा मारे मरमो जी मयार मिठा जाल मजा बीबी सन रुनिया तहु गयो तमा खराब नया मुझो ॿियो को यार नाहे मुझो दिल में मदीने वारो ये रोंदे रोंदे अख लगिया निंड पईया ऐं अख लगी भाग जागी पियो मदीने वारे जो दीदार नसीब या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या हबीब अल्लाह ये आधार तू फकीर अहमद जमा पवर जात जो ओड़ो
फकीर हाणे गुज़ारे वियो आहे उन्हें मूंसां ॻाल्हि कई चई हिकिड़े दफ़े सां हज़रत साईं क़िबला सरदार मशहूरनि वारा साईं काछे जे सफ़र ते आया काछे जो सफ़र खरपुनाथन का मथे पटोड़ा आहिनि वरी परियों राॼे डेरे खां पोइ वरी जापलू इलाइक़ो साकर पथरेली इलाइक़ो शुरू थो थिए जेॾी महिल जबलनि ते पथरेली ज़मीन ते साईं जन जी नज़र पई त ज़ारो ज़ार रोअण लॻा ड्राइवर जी जो जीप बीहारी फकीर चयो त मां गॾु हुजां साईं जन जो लथा उन साकर खे पथरनि खे जबलनि खे ॾिसनि पिया ज़ार ज़ार रोअनि पिया मूं पुछो साईं रोअण जो सबबु कहिड़ो आहे फरमायो अबा हिन पथरनि खे हिन पहाड़नि खे ॾिठो त मूंखे मदीने जा जबल यादि अची विया आऊं त जबल तो घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि आऊं त जबल तो घोरे वञा जिते मुंहिंजा साईं रहनि जिते मुंहिंजा साईं रहनि सेतड़ शाल वसने आमीन 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 मुखे क़िबला साईं हज़रत मियां मंजूर साईं जन ॿुधायो त हिकिड़े आख़िरी भेरो जॾहिं साईं जन जा मवाद शरीफ़ ते बीठा एतिरो रुना जो अखियुनि जा ॻोढ़ा हलंदे हलंदे ज़मीन ते वञी पहुता साईं जन मूंसां इहा ॻाल्हि कई त एतिरो रुना जो अखियुनि जा ॻोढ़ा कपिड़नि खां ट्रिम ते वञी ज़मीन ते पहुता एतिरो हुज़ूर जे इश्क में रुना ओ मिठा ओ मदीने वारा साईं अॼु बि हयातुन नबी आहिनि सॾण वारे जा सॾ ॿुधनि था दाह वारे जी दाह वरना आहिनि इहे कमालात मदीने वारे खे रब ॾेई छॾिया आहिनि खूबियूं हुस्न जमाल इल्म कमाल शमाइल फज़ाइल लातादाद खूबियूं रब ॾिनियूं पर रब फरमाए थो महबूब वल सौफ योती का अञा त तोखे ॾींदुसि अञा तोखे ॾींदुसि जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अना अव्वलुन नास ख़ुरूजन इज़ा पुइसू माण्हू मज़ारनि मां उथंदा त सभिनी खां अव्वल उथण वारो मदीने वारो साईं अनस बिन मालिक तो रिवायत करे इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे व अना क़ाइदुहुम इज़ा मुफ़िदू जॾहिं वफ़द करे टोला टोला थी हलंदा सभिनी जो क़ाइद ऐं अॻुवान मां मोहम्मद करीम हूंदुसि साईं फरमाईंदा अना मुबश्शिरुहुम इज़ा अयसू जॾहिं सभु मायूस थी वेंदा ख़ामोश थी वेंदा सभिनी खे ख़ुशख़बरी ॾियण वारो मां मोहम्मद यतूफ़ अलैहि अल्फ़ ख़ादिमिन हज़ार गिलमान मुंहिंजे चौधारी तवाफ़ पिया कंदा अल करामतु वल मफ़ातीह यौमइज़िन बियदी इज़्ज़तूं सभु मुंहिंजे हथ में हूंदियूं बेइज़्ज़त जूं कुंजूं सभु मुंहिंजे हथ में हूंदियूं रब फरमाईंदो हबीब हाणे जीअं तूं चवंदे तीअं मां कंदुसि सल तोता महबूब तूं घुर त मां ॾियां तूं सुवाल कर मां क़बूल कयां महबूब तूं शफ़ाअत कर मां अघायां उन ॾींहुं रब फरमाईंदो वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा हबीब तुंहिंजो रब तोखे हेतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी वेंदे सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह वाइदो कयो आहे तव्हांखे राज़ी करण जो ऐं तव्हां ॿुधायो त पंहिंजे रब सां कॾहिं राज़ी थींदो सरकार फरमायो त तेसी राज़ी न थींदुसि जेसीं हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती जहन्नम में हूंदो मां रब खां राज़ी न थींदुसि पंहिंजे ग़ुलामनि खे छॾाए जन्नत में पुॼाए पोइ पंहिंजे रब सां राज़ी अल्लाह कंदो हुज़ूर जे सदके मशहूरनि वारे सोणे सरदार जे सदके सारी जमात जा बेड़ा पार थींदा वमा अलैहि